टनो जानवंत वेझो ॻोठाणनि जो बाअसर माण्हुनि ख़िलाफ़ एहतजाज। गुलाब खासकेली की रिपोर्ट मुताबिक़ टनो जान मोहम्मद वेझो तहलका टनो बागो ज़िला बदीन जी हद में शामिल ॻोठ अब्दुल्ला ख़ान लिगारी में रहवासियुनि बाअसर माण्हुनि जे मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ सख़्तु एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे में मर्दनि सां गॾु ॻोठाणियुनि, औरतुनि ऐं नौजवाननि वॾे तइदाद में शिरकत कई। एहतजाज कंदड़ मोहम्मद बिलाल लिगारी, मुख्तार अली लिगारी, अब्दुल लतीफ़ लिगारी, अकबर लिगारी मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम लॻायो ॻोठ जा बाअसर शख़्स अब्दुल रज़ाक लिगारी, करम लिगारी, अली नवाज़ लिगारी हथियारनि जे ज़ोर ते खेनि हिरासत करे रहिया आहिनि। संदन चवणु हो त रोज़ानो खेनि धमकियूं मिलनि थियूं। ज़ाती प्लाटनि ते कब्ज़ो करण जूं कोशिशूं जारी आहिनि। घरनि में काहण सां गॾु सरेआम हथियारनि सां फायरिंग मामूल बणिजी वई आहे। ॻोठाणनि वधीक ॿुधायो त ॻोठ जी औरतुनि ऐं मदरसे वेंदड़ मासूम ॿार बि महफ़ूज़ न आहिनि, जॾहिं त बार बार हद जे थाणे ऐं अदालत में दरख़्वास्तूं ॾियण बावजूदि को बि तदारक न थी सघियो आहे। संदन चवण मूजिबि मुख़ालिफ़ धुर वारा पराइनि ज़मीनुनि ते कब्ज़ा करण ऐं हथियार खणी ग़रीब आवाम खे परेशान करण खे पंहिंजो धंधो बणाए छॾियो आहे। एहतजाज कंदड़नि आला इख़्तियारनि ख़ासि तौर ते SSP बदीन IG सिंध खां मुतालबो कयो आहे त बाअसर माण्हुनि ख़िलाफ़ सख़्तु क़ानूनी कार्रवाई करे खेनि गिरफ़्तार कयो वञे, ग़रीब ॻोठाणनि जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ यक़ीनी बणायो वञे। ॻोठाणनि जो ख़बरदार करणु हो त जेकॾहिं खेनि तहफ़ुज़ फ़राहम न कयो वियो त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। रिपोर्ट करे रहियो आहे गुलाब खासकेली टंडो जान मोहम्मद। असीं 40 साल खां इन जगह ते वेठा आहियूं। केरु तंग करे थो? अब्दुल रज़ाक नालो आहे, ॿियो करम खान आहे, अच्छा ॿियो अली नवाज़ आहे, ॿियो अली मोहम्मद आहे, ॿिया हुनजा रज़ाक जा पुट आहिनि। सिकंदर नालो आहे, असगर आहे। अच्छा असांजे घरनि जे मथां फायरिंग था कनि ऐं असांखे चवनि था तव्हां हितां थप्पड़ खणी वञो। अच्छा ऐं 4-5 ॾींहं पहिरीं मुंहिंजी अम्मा सां बि हिन झेड़ो कयो। मुंहिंजी अम्मा खे हिन गंदगार कढी, हिन सां जेको न बदतमीज़ी हद खां वधीक सॼे ॻोठ खे माना टांडा ॾेई वेठा आहिनि। हर माण्हू सां हिन मुक़ाबिलो आहे। हर माण्हू सां जेको न असांजो मुंहिंजे बि चाचे जो प्लाट आहे, हुन तां बि असां सां झेड़ो कयूं पहिरीं। अच्छा ऐं ॾाढो असां सां विड़िया। तंहिंखां पोइ असीं वञी कोठनि में पियासीं। तंहिंखां पोइ बि प्लाट जी चुरचुरांद कोन था छॾनि। ऐं इहो हक़ीक़त आहे, सही ॻाल्हि आहे, हिननि तंग करे छॾियो आहे ॻोठ खे। अच्छा हा बाक़ाइदे।